इरादा हो तमामी का तो डाल दो गले में पट्टा मुस्तफा की गुलामी का। अरे नजदी तुम दूर हो जा, तुम्हारा जन्नत से क्या मतलब है। जन्नत रसूलुल्लाह की, हम रसूलुल्लाह के। दामन पसारे दर पर सारे वली खड़े हैं, बटता है तेरे दर पर कौनैन का खजाना। के कदम की करामत पे लाखों सलाम। सल्लल्लाहु अलैहि बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैहि वाला आलिका व सहाबिका या रहमतल लिल आलमीन। पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह। बिरादरान इस्लाम, वाजिबुल इहतराम महबूब जा परवानो दस्तगीर जा दीवानो। अवां सभिनि सजन खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं मिठड़े मान वारे दस्तगीर जे दीवाने उस्ताद मोहम्मद हुसैन सियाल साईं जा ऐं लश्कर अली कादरी साहब जा ऐं फरमान अली कादरी, शाहबाज अली कादरी, गुलशेर सियाल ऐं सदर दीन कादरी ऐं सियाल बिरादरी। हिननि जी वॾी महिरबानी जे महबूब जो मजलो समझी करे घुराए महबूब जे आशिक़नि जो दीदार कराए। को घटि कयो बाक़ी दिले सही हेड़ियूं महफ़िलियूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि। हिन महफ़िलुनि में ईंदा बि वरी भाग वारा आहिनि। अॼु मीलाद जी महफ़िल ऐं पीरनि जे पीर दस्तगीर जे यारीअ जी महफ़िल आहे। अल्हम्दुलिल्लाह फ़क़ीरनि महफ़िल के इश्क सां सिंगारियो।
महफिल के सिंगारियो आहे अल्लाह ताला वरी इन्हनि जे घरनि बचनि खे रहमत सां सिंगारींदो। मीलाद ऐं यारी शरीफ जिथे थे अल्लाह जे महबूब जे रहमत जो मींहुं वसी पवंदो आहे। छो मुझे दिल पर नबी फरमाए तो मन ज़करनी अना जलीसुन जते मां महबूब रसूलुल्लाह जो ज़िक्र हलंदो आहे मां मुस्तफ़ा उते मौजूद हूंदो आहियां।